अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। तहलका काज़ीअहमद जे ॻोठ रमज़ान सियाल जा 2 भाइर 7 सालनि जो साजिद सियाल, 9 सालनि जो शोबान सियाल हलण फिरण खां लाचार बणियल आहिनि। जॾहिं त संदसि वारसनि ॾाढो सुलेमान सियाल मीडिया खे ॿुधायो त संदसि पुटु पोरियो करे पेट गुज़र कंदो आहे। 2 पोटड़ा आहिनि। 2 भाइर 7 सालनि साजिद ऐं 9 सालनि जो शोबान सियाल हलण फिरण खां लाचार बणियल आहिनि। डॉक्टरनि पारां पोलियो जी बीमारी ॿुधाई आहे। जॾहिं त असां पोरियो करे पेट गुज़र कंदा आहियूं, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान ज़ुल्फ़कार राहू ॻोठ पहुची माज़ूम भाइरुनि जी माली सहायता कई। उन्हनि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त 2 भाइरुनि जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। असांजो भाउ आहे ज़ुल्फ़कार राहू, जेको असांजे पाड़े में आहे रेस बिलाल जो पुटु, उहो असांजे छोकिरनि खे 2 चेक ॾेई वियो आहे। कल्ह असगर रिंदा आयो, उहो 2 चेक ॾेई वियो ऐं 2 साइकिल ॾेई वियो। ॿिए कंहिं असांजी मदद न कई अॼु ॾींहं ताईं। ये 2 भाइर माज़ूर वो रमज़ान सियाल में मौजूद आहिनि, जंहिंजी हुकूमत अरबे खरबे रुपया ख़र्च करे पोलियो मर्ज़ खे ख़तमु न करे सघी आहे। पर इन 2 मासूम वांगुरु केतिरा ई इन मासूम ॿार जेके पोलियो बीमारी जो शिकार थी पंहिंजी ज़िंदगी ऐं जेके आहिनि उहे माना पंहिंजो हलण फिरण जी सख खां मरहूम आहिनि ऐं संदसि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। पर इन घुटे बुसट वारे माहौल में के अहिड़ा माण्हू बि आहिनि जीअं असां वटि हिते यूसी मराड़ो जो चेयरमैन जो ऐं उन खां अलावा हितां जो मुतारिक शख़्सियत ज़ुल्फ़कार राहू इन्हनि जी मदद कई आहे, माज़ूम माण्हुनि जी, जंहिं इन्हनि ग़रीबनि जी माली सहायता कई आहे। पर इहो कमु हुकूमत पाकिस्तान जो हो, इन्हनि ग़रीबनि जी सार लहे आहे। अरबे खरबे रुपया आलमी तनज़ीमनि खां वठी पोलियो जे नाले ते जेको हिकिड़ो वैसाघाती इन क़ौम सां कई पई वञे, इहा वैसाघाती बंदि थिए। इन ग़रीबनि मिस्किन जी जेको पोलियो आहे, जेका ख़तरनाक मर्ज़ आहे, इन जी ख़ात्मे लाइ इन्हनि खे संजीदा उपाउ वठणा पवंदा त जीअं हीअ मर्ज़ ख़तमु थी सघे। कैमरामैन नज़ीर इन सां गॾु HRJDO न्यूज़। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।